नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ठठे मां ख़बर ॾींदा हलूं त करप्शन जे ख़ात्मे वारे आलमी ॾियारे जे मौक़े ते ज़िले इंतिज़ामिया पारां असिस्टेंट कमिश्नर निज़ामुद्दीन जतोई, असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन मलिक नज़ीर अहमद जी सरबराही में हिकु शानदार रैली कढी वई। इन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर खुदा बख्श, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर नसीर अहमद मेमन, डिस्ट्रिक्ट मैनेजर सरसो अहमद खान सूमरो ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिन ॾींहं खे मल्हाइण जो वाहिद मक़सदु मुआशिरे में बदउनवानी ऐं करप्शन जे नुक़साननि बाबति आगाही ऐं शऊर बेदार करणु आहे। करप्शन मुआशिरे में नासूर वांगुरु आहे, जंहिं जूं पाड़ूं पटण लाइ मुआशिरे जो हर फ़र्द खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो, जीअं ईंदड़ नसलनि खे करप्शन खां पाक ऐं मुआशिरो मिली सघे। हिन चयो त पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जो आज़ार बि करप्शन खां पाक मुआशिरे में आहे। हिननि चयो त करप्शन हिकु समाजी ज़ुल्म आहे, जंहिं जी सज़ा दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही में आहे। करप्शन असांजे वतन, असांजे इदारनि, असांजी तरक़ी में सभ खां वॾी रुकावट आहे, जंहिं जो ख़ात्मो वक़्त जी अहम ज़रूरत आहे। हिननि चयो त करप्शन फ़क़ति इदारा बल्कि असांजे रवैये में बि आहे। इन करे करप्शन जूं पाड़ूं पटण लाइ सभिनी खां पहिरीं असांखे पंहिंजे रवैये खे बहितर करणु घुर्जे। हर माण्हू खे इहो अहद करणो पवंदो जॾहिं पंहिंजो फ़र्ज़ ईमानदारी सां अदा करियूं, ऐं जे अगरि फ़र्ज़ ईमानदारी सां अदा न कंदासीं त नाइंसाफ़ी करणु ऐं बदउनवानी में शामिल थी वेंदासीं। मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि, समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि ऐं आम शहरियुनि शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।